कंदासीं सिंध के मुख़्तलिफ़ शहर में चौमासे की बरसातुनि जो सिलसिलो जारी है। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ बरसात खां पोइ मौसम खुशगवार बणिजी वई आहे। लाड़कानी के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी ज़ोरदार बरसात पवण सबबि मौसम खुशगवार बणिजी वई आहे। कोटे जी कोट बंगलो ऐं सोरा चौक खानन बुरडो में ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ बरसात पई आहे। नारो ऐं सेठारजा में समेत ॿियनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां गॾु विस्कारो थियो आहे। टंडो मस्ती ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु बरसात पवण जो सिलसिलो जारी है। गर्मी जो ज़ोर टुटी वो है। मारवाड़न के मुखन से मुरकूं तरी आयूं। नए देरे के मुख्तलिफ़ महलन पीर गिरगल शाही बाजार कपड़े बाजार लाइब्रेरी रोड ऐं पीरचो गोठ भरचोंडी गोठ हसन वाण समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। हैदराबाद में जीए सिंध महाज पारां सिंध में पानी की हथरादू खोट ऐं घाटे ठोड़ महांगाई खिलाफ धरणो हयो वियो। जीए सिंध महाज के चेयरमैन रियाज़ चांडे की अगवानी में कारकुनन नसीम नगर थाने आॾो क़ौमी शाहराह ते धरणो हयो, जंहिं सबबि कराची खां पंजाब ऐं सिंध के मुख़्तलिफ़ ज़िलनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक की अच वञ बंद थी वई। उन मौक़े ते जीए सिंध महाज के सरबराह रियाज़ चांडे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब सिंध के पानी ते धाड़ो हयो आहे, जेको कंहिं बि सूरत में क़बूल न कयो वेंदो। संदसि चवणु हो त सिंध में एक पासे पानी की मुसलसल खोट है तो ॿिए पासे वरी महांगाई गरीब आवाम के आबघात करण ते मजबूर करे छॾियो आहे। सिंध में धारियुनि के आबाद करण सिंध दुश्मन मनसूबा जोड़िया पिया वञनि। रियाज़ चांडे वधीक चयो आहे त धारियुनि जा जाली डोमिसाइल ठाहे खेनि सिंध के नौजवाननि जूं नौकरियूं फराहम कयूं पियूं वञनि, जेको अमल नौजवाननि सां नाइंसाफ़ी आहे। जसम चेयरमैन चिताव ॾींदे चयो आहे त सिंध में पानी की खोट ख़त्म करे पुछड़ी ताईं आबादकारनि खे पानी फराहम कयो वञे। ॿी सूरत में अण ऐलानियल मुदे ताईं पंजाब जा रस्ता बंद कया वेंदा। नवनी अॻु रानीपुर में अगवा थियल मासूम नींगर आदेश कुमार की आज़ादी लाइ राजपर इताद मलीर सिंध पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन लियाकत राजपर कयूम राजपर एजाज राजपर बिलावल राजपुर की अगवानी में मलीर प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। घोटकी में मेहर बहरन में जारी सियासी तोड़े ज़ाती इख्तिलाफ़ात के खात्मे लाइ मेहर बिरादरी पारां एहतजाज शुरू कयो वियो। मेहर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ केतिरनि माण्हुनि खानगढ़ के गौर पैलेस ऐं मेहर हाउस के विच में वारे रस्ते ते एहतजाजी मुज़ाहिरो करे कैंप कायम करे छॾी। एहतजाजी कैंप में शरीक माण्हुनि पीपल्स पार्टी के MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मेहर ऐं सरदार अली गौर खान मेहर खां पाण में ठाह करण जो मुतालबो कयो आहे। मेहर बिरादरी पारां ॿिन्ही सरदारनि विच में ठाह लाइ कायम कयल एहतजाजी कैंप में मेहर बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू खानगढ़ पहुतल। ॿिन्ही सरदारनि विच में ठाह लाइ कायम कयल एहतजाजी कैंप ते सरदार अली गौर मेहर नाहे पहुतो। सरदार अली गौर मेहर जो चवणु हो त जेको बिरादरी जो फ़ैसिलो हूंदो उहो क़बूल आहे। ओॾां सरदार मोहम्मद बख्श खान मेहर भी कुछ देर में कैंप ते पहुचंदो। मेहर बिरादरी के माण्हू सरदार अली गौर खान मेहर पारां मोकिलियल मानी भी बिरादरी के माण्हुनि वापसि कंदे चयो आहे त जेसिताईं ठाह न थींदो बुख ते वेठा हूंदा। नाज़रीन, पीपल्स पार्टी जो मकानी इदारनि की चूंडन में भरपूर कामयाबी ते जश्न जारी है। मीरपुर खास में पीपल्स पार्टी तरफा शानदार रैली कढी वई, जंहिंमें जियालनि वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील ॾिसूं था अज़हर अली चढ़ जी रिपोर्ट में। मीरपुर खास जिले समेत मीरपुर खास डिवीज़न जे जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी की 26 जुलाई ते थींदड़ मकानी चूंड खां पोइ जेके कामयाब थींदड़ उम्मीदवार ऐं पीपल्स पार्टी भारी अक्सर सां जेको मुख़्तलिफ़ तालुक़नि में यूनियन कमेटियूं यूनियन काउंसिलूं ऐं टाउन कमेटियुनि में जेको आहे भारी अक्सर सां कामयाब थी अचण खां पोइ अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको हिते शानदार रैली कढी। इन हवाले सां असां हिते जे अॻवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं तो वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि। आज जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जिले मीरपुर खास में जश्न मना रही है, बल्कि पूरे सिंध में मना रही है। ये पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी 14 ज़िलनि में फतेह कई है। मीरपुर खास में आज कारपोरेशन की फतेह ही पाकिस्तान की तारीख़ में मुझे समझांदो तो पहिरें चक्कर कारपोरेशन असां खटी है। इन जे अंदर असां मुखालिफ़नि जी सफ़ायो करे छॾियो आहे ऐं इंशाअल्लाह
आइंदा अचण वारो टाइम में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हूंदो। मीरपुर ख़ास शहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किलो आहे ऐं असां इन जो सफ़ायो कयो आहे ऐं इंशाल्लाह पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थी आहे। इन जो जश्न मनायो वञे थो। पूरो सिंध विन कयो आहे ऐं ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास जे असांजी ख़ुशी जो मौक़ो आहे। असांजी ईद जो जहिड़ो ॾींहुं आहे, ईद जो समय सदाई असांजा दुश्मन खटींदा हुआ, हींअर असांजी पीपल्स पार्टी विन कयो आहे। असांखे जाम ख़ुशी आहे। ही असांजी उहे असांजा उहिदेदार जेके जीते आया आहिनि, चेयरमैन ऐं काउंसलर, उन्हनि जे मान में रखी वई आहे ऐं असां उमेद कयूं था त उहे बि पंहिंजे क़ाइदीन जे हुकुम ते अवाम जी ख़िदमत कंदा ऐं इंशाअल्लाह अवाम जे पूरी उम्मीदनि ते कायम रहंदा। आला कैद जी तरफा जना मास्टर ज़रदारी साहब जी तरफा, बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खां, आदि फरियाल टापू साहब तरफा, मुंहिंजी माली बिरादरी, मुंहिंजी माइनॉरिटी ऐं मीरपुर ख़ास जी जो वर्कर ऐं जियाल आहिनि, जो चेयरमैन खटिया आहिनि, काउंसिलर खटिया आहिनि, सभिनी तरफा मीरपुर ख़ास जी आवाम जो तमामु तहे दिल खां शुक्रिया अदा करां थो। हिन शहर जी ख़िदमत थींदी। हिन शहर में जेको आहे प्रोजेक्ट पहिरीं बि असांजा MP MNA प्रोजेक्ट वठी आया आहिनि। असांजो पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी डिवीज़न जो प्रेसिडेंट आहे, उहो बि हितां मीरपुर ख़ास जो आहे। असांजो नवाबज़ादा मीर मुनवर अली खान आहे, उहो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आहे, उहो बि हिते जा आहिनि। असांजो ज़िले जो चेयरमैन बि पहिरीं मीर अनवर अली खान तालपुर रहियो आहे, उन बि ज़िले जी ख़िदमत कई आहे। इंशाअल्लाह ताला माण्हुनि इहा उम्मीद सम्झी आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िदमत करे सघे थी ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरपुर ख़ास के कारपोरेशन के मिसाली कारपोरेशन ठाहींदी। कैमरामैन यासिर बलो सां गॾु अज़हर अली चटर, धरती TV, मीरपुर ख़ास। नाज़रीन, पीपल्स पार्टी चयो मकानी इदारनि जी चूंडनि में भरपूर कामयाबी ते जश्न जारी। अमरकोट में पीपल्स पार्टी पारां रैली PP जे रैली ते गुलनि जी वर्खा कई, जिन ते जियालनि पारां पार्टी गीतनि ते झुमरियूं हुयूं। पीपल्स पार्टी जी रैलीअ जे हवाले सां पेश आहे अमरकोट मां सोहेल कुंभर जी रिपोर्ट। सभई टाउन सभई यूसियूं 22 तालीम असां 40 यूसियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी विन कयूं आहिनि ऐं इंशाअल्लाह ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन खां सुठी रिज़ल्ट ॾींदी। जीअं अॻे सभु सीटूं कटियूं आहिनि, इंशाअल्लाह हिन दफ़े सभई सीटूं कटंदियूं ऐं अपोजिशन वारा हरूभरू जेको आहे सो हाणे हारण खां पोइ उबता सुबता जेके आहिनि से छा चवंदा आहिनि ॾेई रहिया आहिनि। अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, न धांधली थी आहे, प्योर इलेक्शन साफ़ सुथरी थी आहे। पीपल्स पार्टी जा उन जे करे ही अॼु रैली जी जश्न मल्हाए रहिया आहियूं। जेके असांजे पीपल्स पार्टी जा उन्हनि खे मुबारक ॾेई रहिया आहिनि ऐं जेको शुक्रिया अदा करे रहिया आहिनि वार्डनि जा, उन जे करे ही रैली सूरत में हले पई। ऐं पीपल्स पार्टी जी रैली है जीअं भुट्टो, जीअं बेनज़ीर भुट्टो, जीअं बिलावल भुट्टो ऐं आसिफ ज़रदारी, बाजी फरियाल टालपुर ऐं उन जो शुक्रिया अदा करण लाइ असां पीपल्स पार्टी जी जेको बि रैली आहे इहो जोश ऐं जसन। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे हुकुम ते ऐं मुंहिंजे क़ाबिल एहतराम सिंध जे सदर निसार अहमद खोड़ो साहब जी हिदायत ते असां जश्न करियूं पिया। हर ज़िले में थियो आहे, हर ज़िले में टाइम मुक़ररु आहे, साॻे टाइम तो थिए पियो। पर पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि खां उमरकोट ज़िलो असां 95% जेको आहे हिनखे स्वीप कयो आहे ऐं ॿियनि सभिनी ज़िलनि खां पहिरियों नंबर ते ही ज़िलो आहे। ऐं ज़िले में इंशाअल्लाह जेको आहे सभिनी यूनियन काउंसिल में 2 यूनियन काउंसिल छॾे 40 यूनियन काउंसिल जे माना असां खटियूं आहिनि। अॼु डिस्ट्रिक्ट उमरकोट जे तरफ़ां पीपल्स पार्टी जी जीत जी ख़ुशी में इहो हिकिड़ी ज़बरदस्त रैली रखी वई है। ख़ास करे डिस्ट्रिक्ट अवाम के मुबारकबाद ॾियां थो त ही जेको पीपल्स पार्टी के खटायो, माने ग़रीब अवाम खटी वई। दोस्तों अवां के पैगाम इहो आहे त इंशाअल्लाह पीपल्स पार्टी जी पहिरीं अवां जी ख़िदमत कई है, अहिड़े तरीक़े सां साॻी रीत के निभाईंदासीं। हर ज़िला खटियो आहे पीपल्स पार्टी। असां बि पूरो उमरकोट अल्हम्दुलिल्लाह ज़िला पीपल्स पार्टी खटियो आहे। असांजा अॼु अॻवान, असांजा मेहरबान, नंढा वॾा हिन आज़ादी ख़ुशी में जेको असां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म में खटियो आहे, असांजो हर नंढो वॾो अॼु ख़ुशी जो इज़हार पियो करे। ज़िक्र कंदासीं खैरपुर वेझो निंगरी ॿुॾी फोत थी वई आहे। उमराणी ॻोठ में पेर तिरकण सबबि सठियो वाह में ॿुॾी फोत थी वई 8 वरनि जी समेरा उमराणी जो 24 कलाक गुज़रण बाद संदसि लाश हथ आयो। निंगरी जे ॿुॾी फोत थी वञण बाद ॻोठाणनि मुसलसल ॻोल्हा सठियो वाह मां लाश हथ करे वरितो। निंगरी जो लाश संदसि घर पहुचण ते कोरहाम मची वियो। निंगरी जी अमर खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। कश्मीर भरिसां कार इल्ज़ाम हेठि जवाबदार नौजवान ऐं नारीअ खे गोलियूं हणी मरणी करे छॾियो आहे। ॾखण बंगलो वारे इलाइक़े में जवाबदार शौकत दश्ती कार इल्ज़ाम हेठि गुलनकोट वासी नौजवान नूर हसन जोरकानी मज़ारी ऐं नारी साहिबज़ादी दश्ती खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे। ज़ख़्मी नौजवान नूर हसन दश्ती खे कश्मीर जे ख़ानगी अस्पताल दाख़िल करे तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त नारी साहिबज़ादी खे गणती जोगी हालत में रहीमयार खान अस्पताल रेफर कयो वियो आहे।
डिगड़ी वेझो नौजवान ओचितो गुम थी विया। ॻोठ दे 170 जे रहवासी अकरम आराई मूजिब संदसि पुट मोहम्मद शाहिद आराई जी शादी मीरवा गोरचां जे ॻोठ बादल शाह में थियल हुई। संदसि पुट जी घरवारी शमा पंहिंजे माइटनि में रहंदी हुई, जंहिं मुड़ुस खां तलाक वठण लाइ कुनरी अदालत में दरख़्वास्त पिणु ॾिनी हुई। संदसि चवणो त पुट शाहिद खे संदसि घरवारी शमा पंहिंजे पीउ रफ़ीक आराई ऐं वाहिद आराई सां गॾिजी खेसि कंहिं बहाने सां घर घुराए गुम करे छॾियो आहे।